नाज़रीन अहम ख़बर अवां सां शेयर करे रहिया आहियूं त नालेवारी ड्रामा निगार ऐं लेखिका हसीना मुइन लाॾाणो करे वई आहे। संदसि जनाज़े निमाज़ अॼु शाम कराची में अदा कई वेंदी। नालेवारी ड्रामा निगार हसीना मुइन दिल जो दौरो पवण सबबि 79 वरियनि जी ॼमार में लाॾाणो करे वई। संदसि जनाज़े निमाज़ अॼु असर नमाज़ खां पोइ कराची जे इलाइक़े नार्थ नाज़माबाद में अदा कई वेंदी। हसीना मुइन 20 नवंबर 1941 में भारतीय शहर कानपुर में जनम वरितो ऐं शुरूआती तालीम उतां ई हासिल कई। पीटीवी जे मक़बूल तरीन ड्रामा निगार जो एज़ाज़ पंहिंजे नाले कंदड़ हसीना मुइन कराची यूनिवर्सिटी मां 1963 में तारीख़ में मास्टर्स कई। हसीना मुइन पीटीवी लाइ यादगार ड्रामा शेज़ोरी, ज़ेर ज़बर पेश, अकल उर्फ़ी, तन्हाइयां, धूप किनारे, आईना ऐं ॿिया ड्रामा लिखिया। नाज़रीन अहम ख़बर हिकु दफ़ो ॿीहर अव्हांखे अपडेट कंदा हलूं त नालेवारी ड्रामा निगार ऐं लेखिका हसीना मुइन लाॾाणो करे वई आहे। संदसि जनाज़े निमाज़ अॼु शाम कराची में अदा कई वेंदी। नालेवारी ड्रामा निगार हसीना मुइन दिल जो दौरो पवण सबबि 79 वरियनि जी ॼमार में लाॾाणो करे वई। संदसि जनाज़े निमाज़ अॼु असर नमाज़ खां पोइ कराची जे इलाइक़े नार्थ नाज़माबाद में अदा कई वेंदी।